सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असा दुख है सुख जे चक्कर में पवंदा आहियूं, पर असांजी आत्मा कॾहिं बि उन परमात्मा खे भुलंदी न आहे ऐं न वरी कॾहिं परमात्मा पंहिंजा रस्ता बंदि कंदो आहे। उहे पंहिंजा द्वार सदाई 24 कलाक असांजे लाइ खोले रखंदो आहे। इन करे असां ॾिसंदासीं जॾहिं असां सुखनि जे दौर में हूंदा आहियूं त पोइ असांखे मालिक जी उहा यादि कोन हूंदी। पोइ असां पंहिंजो पाण खे एतिरो त ज़ाहिर कंदा आहियूं ॼण असांखे कुझु पल में टाइम कोन्हे। जेकॾहिं असां उनखे अहमियत में न ॾींदा आहियूं एतिरी, पर उहो असांखे इहो कॾहिं बि न आहे चवंदो त तव्हां मूंखे यादि कयो या न कयो, पर असां पाण सुख जे वक़्तु उनखे भुलिजी वेंदा आहियूं। सुख जे वक़्तु असांखे किथे वञिणो हुजे त असां उनखे एतिरी बि अहमियत कोन ॾींदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं किथे असांखे जल्दी में वञिणो हुजे, असां सुबुह जो उथंदासीं, तयारु थींदासीं, सामान खणंदासीं, पंहिंजी बैग खणंदासीं, जंहिंसां ॻाल्हाइणो हूंदो हुन सां ॻाल्हाईंदासीं, जंहिंखां सलाह पुछणी हूंदी आहे सलाह पुछंदासीं। वञण जे वक़्तु असां सभु पंहिंजा कम पूरा कंदासीं, पर जेकॾहिं सिर्फ़ु मिस कंदासीं, असां मंदरु वञणु मिस कंदासीं, चवंदासीं मूंखे जल्दी आहे, टाइम नथो मिले, मां मंदरु वञी सघां। बाक़ी असां सभु कम पूरा कंदा। साॻे नमूने असांजा जेतिरा जेतिरा सुखनि जा ॾींहं ईंदा रहंदा, ओतिरो ओतिरो असां मालिक खां परे थींदा आहियूं। कॾहिं दोस्ती में, कॾहिं संगत में, कॾहिं साथ में, कॾहिं कंहिंसां वेहण में, कॾहिं केॾे वञण में, कॾहिं कंहिंसां ॻाल्हाइण में, ऐं कॾहिं कॾहिं त असां अहिड़ा बि थी वेंदा आहियूं जब मंदर में वेंदा आहियूं, जंहिं मक़सद सां वियासीं, कंहिं प्रोग्राम में, कंहिं चीज़ ते, कंहिं पूजा में, कंहिं पाठ ते, उहो बि असां ॿाहिरि कंहिंसां न कंहिंसां ॻाल्हाईंदा बीठा आहियूं, पूरो थिए त पोइ मां वञा। तंहिंजे करे जेतिरो जेतिरो असांखे सुखिया ॾींहुं ईंदा आहिनि, ओतिरो ओतिरो असां मालिक खां परे थींदा आहियूं। पर मालिक रहमत करे, जेकॾहिं कॾहिं को ॾुख या तकलीफ़ ईंदो आहे त पोइ असां उन मालिक खे यादि बि कंदा आहियूं। पर कॾहिं कॾहिं जीवन में तकलीफ़ अहिड़ी ईंदी आहे जो संसार में कोई पंहिंजो कोन हूंदो। हर तरफ़ खां सिर्फ़ कोई साथी ॾिसण में कोन ईंदो, कोई पंहिंजो ॾिसण में कोन ईंदो। हर तरफ़ खां दुख, तकलीफ़, कुझु लफ़्ज़ ॿुधणु, कोई ॻाल्हियूं चवणु ॿुधणु, कंहिंजा ताना, कंहिंजा हमला,
जॾहिं अहिड़ी हालत हूंदी आहे त पोइ जॾहिं चइनी तरफ़नि खां कोई पंहिंजो न हूंदो आहे त पोइ बि परमात्मा पंहिंजा ॿ द्वार खोले करे रखंदो आहे। हिकु मथे आसमान तरफ़ ऐं हिकु धरती में सजदे में। उहे ॿ द्वार बंदि करे बि कोन्हे कंदो। जॾहिं चारई तरफ़ बंदि थी वञनि, चइनी तरफ़नि खां तकलीफ़ अचे, पर हू पंहिंजा ॿ द्वार खोले करे रखंदो आहे। या त वरी उन मथे तके करे को आसीस घुरूं, या उनजी दावनि में या चरणनि में हलिया वञूं। ऐं ॿिन्ही हालतुनि में जॾहिं बि ओॾे वेंदा आहियूं, तू वरी हिकदमि गला लॻाए करे पंहिंजो करे वठंदो आहे, वरी असांखे दुखनि खां छॾाईंदो आहे, तकलीफ़ुनि खां छॾाईंदो आहे। तंहिंजे करे उहो असांखे कॾहिं कोन्हे चवंदो तूं सुखनि जे वक़्तु मूं ॾे न आहे त दुख जे वक़्तु छो, अॻु में मूंखे यादि न कई त हाणे छो, कॾहिं बि न। पर समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेकॾहिं असां उनखे सुखनि में यादि कंदा आहियूं त पोइ दुख ईंदा ई न आहे। पर जेकॾहिं सुखनि में भुलिजी वेंदा आहियूं त पोइ हक़ीक़त में सुखनि जे वक़्तु जेका मनमानी कंदा आहियूं उन्हनि जो कारण दुख बणिजंदो आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजो पाण खे दुख खां वधीक सुखनि में संभालणो पवंदो आहे। जॾहिं असांजो सुखियो वक़्तु हुजे, जॾहिं मालिक जी रहमत हुजे, असांखे सभु कुझु हुजे, हक़ीक़त में उन वक़्तु असां पंहिंजा पेर संभाले करे रखूं। उन वक़्तु असां पंहिंजी सोच ऐं अमल संभाले करे रखूं।